नवां जतोई भर पासे वारनि इलाइक़नि में हिंदाणो पची तैयार थी वियो आहे। हिन भेरे सुठो फसल तैयार थियण ऐं हिंदाणो ख़राब न थियण जे करे आबादगारनि खे तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। ॿिए पासे पोरिया तबिके बि सुठी मज़दूरी मिलण ते ख़ुशि आहे। तफ़सील अलाए रखियो अबड़ोज रिपोर्ट में। मुशर्रफ फिरोज़ में कायल देसी हिंदाणे जो फसल पची तैयार थी वियो आहे। इलाइक़े में हिंदाणे जी पटाई शुरू थी वई आहे। फी ट्रक 3 खां 4 लख रुपया ताईं विकिरो थियण लॻी आहे। हिंदाणे जी उपत वधीक लहण ते आबादगारनि में सुरई छायल आहे। उन रस में ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मोरो, दौलतपुर, भिरिया, ठारूशाह, नवां जतोई समेत दरिया जे कचे वारे इलाइक़े में सवें एकड़नि ते पोखियल देसी हिंदाणे जो फसल पची तैयार थी बैदि पटाई वारे मरहले में दाख़िल थी वियो आहे। आबादगारनि जो चवणु आहे त उत्तर सिंध ऐं लाड़ वारी पटीअ में हिंदाणे जी जिन्सनि में फ़र्क़ु आहे। असां वटि कारो ऐं गोल साओ हिंदाणो थिए थो जेको खाइण में लदीद मिठो आहे, जॾहिं त लाड़ वारे पासे ड्रिगो ऐं खल साईअ वारो हिंदाणो पोखियो वञे थो जेको उतां जे हिंदाणे बैदि पुछाणियो वेंदो आहे। मार्केट में ॿिन्ही जिन्सनि जो अलॻि अलॻि मुल्ह आहे, पर सिंध में हिंदाणो फेबरवरी में पोखियो वञे थो ऐं अप्रैल जे विच वारे ॾींहंनि ताईं तैयार थी वञे थो। पर मई महीने में लहंदड़ हिंदाणो ॻाढ़ो ऐं लदीद मिठो आहे। असां वटि गर्मियूं अचण करे हिंदाणे खे ज़मीन अंदरि एतिरो वक़्तु नथा रखे सघूं। ऐं जेका आहे हक़ीक़त में असांजी हिकिड़ी जेका रत जी जेका सफ़ाई करे थी ऐं असांजी ताक़त बि आहे, उन सां ताक़त जुड़े थी। छांई वारी में छो थी थिए, वारी थधी आहे, छांई बि थधी आहे, इन करे इहा वारे वारे पासे जेका थिए थी। ऐं अक्सर असां ॾिठो आहे हिन वक़्तु बि ॾिसो हीअ जेके हज़ारे एकड़नि ते जेका हीअ छांई जूं वलियूं आहिनि, जिते हीअ छांई जेका पोखियल आहे ऐं उते कंहिं बि क़िस्म जी का मिटी नज़र नथी अचे, रुगो वारी लॻी पिया आहे, जिते ही खॾा खोटनि था। खॾनि खां पोइ चुंगियूं लॻनि थियूं, चुंगियुनि खां पोइ वल तैयार थिए थी, वल खां पोइ असांजी छांई तैयार थिए थी जेका असांजे मुख़्तलिफ़ शहरनि में वञे थी, सिंध खां अलावा ॿियनि इलाइक़नि में वञे थी, पूरे पाकिस्तान खां अलावा ॿाहिरिनि मुल्कनि में वञे थी। पर ख़ासि करे हीअ सिंध जी जेका सुञाणप आहे तुरी, इहा वञे थी जेका घणी पसंदि कई थी वञे। झंग हूंदो आहे, जेको काठियूं बि हूंदियूं आहिनि उहे कपराईंदा आहियूं, पोइ ज़मीन खे साफ़ु कंदा आहियूं, पोइ ट्रैक्टरनि सां कीण हणाईंदा आहियूं। तंहिंखां अलावा पोइ असां टो हणी दरिया जे किनारे सां पाणी जो रेज कराईंदा आहियूं। रेज कराइण खां पोइ पंजाब जा जेके मज़ूर ईंदा आहिनि खॾा कढण लाइ, गिरमटनि लाइ, उहे गिरमट लॻाईंदा आहियूं। गिरमट लॻाइण खां बाद में असां पोइ उन में कलर हणंदा आहियूं, जेको आहे सो DAP थियो। कलर खां बाद में पोइ 5-6 ॾींहंनि जो वक़्बो कंदा आहियूं। 5-6 ॾींहंनि खां पोइ हुन जे मथां ॿिज जी चुंगी हणंदा आहियूं। ॿिज जी चुंगी खां पोइ को हिकु ज़री पौधो निकिरंदो आहे, पौधे मां ई हिकिड़ी वॾी वल थींदी आहे, वल मां ई पोइ माना 2-3 छायूं वॾियूं थींदियूं आहिनि। साल भागड़ी बिरादरी ॾाढो माना कमायो बि आहे, ॾाढो माना मज़े सां, ऐं रेट बि ॾाढो छाइण जो आहे। आबादगारनि चयो त हिताणे जी ज़मीन अक्सर मक़ादे ते खयूं वञनि थियूं। ठेकेदार ज़रई फुआरा टूवेल भाण खां समूरो ख़र्च ॾींदा आहियूं ऐं आख़िर में फसल तैयार थियण ते समूरो ख़र्च वरितो वञे थो। इन साल माशाल्लाह छांई जेको आहे न त गुज़िरियल तक़रीबन 10 सालनि जी भेट में इन साल माशाल्लाह रेट भलो हलियो आहे। हर साल जे हिसाब सां माना हिन साल तक़रीबन 1700 रुपए ते मण, 1800 रुपए ते मण खतो आहे। असां पाण माल भरियो आहे, असां पाण ख़रीदारी करे मोकिलींदा आहियूं अॻिते मंडियुनि में, कुहाट, बन्नू, मानसरा, पंहिंजो सवात, डेरा इस्माइल खान, कराची। त माना हिन साल अल्लाह जे हुकुम सां माशाल्लाह कमु बहितरीन हलियो आहे। रोज़ानो सवें मण हिंदाणो पची ढेरनि ते जमा थियण लॻे थो। ट्रकूं भरिजी मुख़्तलिफ़ शहरनि जी मार्केट में वञण लॻंदियूं आहिनि, जॾहिं त हिंदाणे जे फसल लहण ते सवें मज़दूर रोज़गार साझीअ सां हिंदाणे पटिजण ऐं ट्रकूं लोड करण वारी मज़दूरी सां लॻनि था। हिते माना घटि मां घटि 2000 एकड़ छांई जी कायल आहे हिंदाणे जी। त सभु को पंहिंजो रोज़ी महिनत करे थो। हिते वारी जी ज़मीन आहे, 8-10 महीना हिन खे ग़रीबनि खे तो गुज़ारणा था पवनि, जेको हिंदाणे जो कमु करे सभु को हर शहर में मोकिले सघे थो। माल पंजाब ते कराची ताईं, पर घणो असांखे शौक़ु कराची जो वञण जो हूंदो आहे। हिंदाणे जे पटाई ऐं मज़दूरी कंदड़नि ॿुधायो त हिंदाणे जी मौसम अचण करे रोज़गार वसीला पैदा थियनि था। हिंदाणे जे वाल खे गॾु करण वेंदे पटाईअ ताईं मज़दूरी हूंदी आहे। फी ट्रक लोड करण ते 10,000 रुपया मिलंदा आहिनि, जिन मां घर जो गाॾो हलाईंदा आहियूं। कैमरामैन मोहम्मद अमीन चौहान सां गॾु हलाए रखियो अबड़ो आवाज़ TV नवां जतोई।